ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 77 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जे पुटु प्रद्युमन अची युद्ध में हाहाकार मचाए छॾी। सभिनी खां पहिरीं देवमान राजा शाल जे वज़ीर खे मारियो। तंहिं सां गॾोगॾु श्याम बि राजा शाल जी सेना खे कुतरण लॻो। लेकिन आख़िरकार जॾहिं 27 ॾींहं युद्ध खे गुज़री विया ऐं सभई यदुवंशी मारजण लॻा ऐं राजा शाल जो मुक़ाबिलो करण में नाकाम थियण लॻा, तॾहिं श्री श्याम सुंदर इंद्रप्रस्थ मां बलदाऊ जीअ सां समेत अची युद्ध भूमीअ में अचे थो ऐं राजा शाल सां युद्ध करण लॻे थो, जंहिंमें राजा शाल भॻवान खे हिकिड़ो तीर अहिड़ो हणी संदसि धनुष्य हथ मां केराए छॾे थो ऐं घमंड सां भॻवान खे घणो कुझु चवणु लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 77 जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवण लगा, हे राजा परीक्षित, राजा शाल जा इहे वचन ॿुधी दैत संगारण चवण लॻो, ए शाल, शूरवीर त पंहिंजी वॾाई पाण कॾहिं बि न कंदा आहिनि, छो त संसार में पंहिंजी सारा कंदड़ खे को बि चङो नथो चवे। तूं जेको बल रखंदड़ हुजी सो ॾेखार, पर जंहिंजो मौत वेझो अची वञे थो तंहिंखे भले ऐं बुरी ॻाल्हि चवण जो को बि वीचार नथो रहे। जीअं शिशुपाल मारिजी वियो तीअं तूं बि हिकिड़ी सात में मारियो वेंदे। ईअं चई दैत संगारण हिकिड़ी तरार राजा शाल जे सर ते अहिड़ी ज़ोर सां हई जो उन जे वात मां खून फुआरे वांगुरु वहण लॻो ऐं संदसि सारो बदन कंबी वियो। जेतोणीक ईअं त थियो, लेकिन यकदम हू गुम थी वियो ऐं जादू हलाए बाह वसाइण लॻो। वासुदेव नंदन पंहिंजनि बाणनि सां संदसि सभु जादू लाहे राजा शाल खे विमाण समेत पृथ्वीअ ते किराए छॾियो। तॾहिं बि हिन हुते वरी हिकिड़ी तरार श्याम सुंदर ते हलाही, जेका श्री कृष्ण भॻवान बणी छॾी। पोइ पंहिंजी हिकिड़ी तरार अहिड़ी हई जो हू बेहोश थी वियो। जॾहिं थोरी देरि खां पोइ होश में अची मंत्र जे ज़ोर सां पाण खे कासिद ठाहे मथे ऐं मुंहं में खाक विझी पगर वहाए श्याम सुंदर वटि आयो ऐं रोई चवण लॻो त हे त्रिभुवनपति, मूंखे देवकी तुंहिंजी माता मोकिलियो आहे। संदसि चवण आहे त राजा शाल वासुदेव तुंहिंजे पीउ खे मारण वास्ते पकिड़े वियो आहे, तूं उन जी ख़बर छो नथो वठी। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि कासिद जी ॿुधी हिकिड़ी सात वासुदेव नंदन ख़्याल करे वरी वीचार कयो त बलराम जे अॻियां जंहिंखे को देवता बि जीते नथो सघे, तंहिं वटां राजा शाल वासुदेव जीअ खे कहिड़ी तरह पकिड़े वियो हूंदो। जंहिं वक़्तु श्याम सुंदर इहो सोच करे रहियो हो, उन वक़्तु राजा शाल जरतू येनी माया रूपी वासुदेव ठाहे उन खे चोटीअ खां जले श्री कृष्ण जे साम्हूं वठी आयो
ऐं माया रूपी वासुदेव फतकी ऐं रोई श्याम सुंदर खे चयो, हे पुत्र, मां तोखे सॼे संसार जे पैदा पालना ऐं रखिया करण वारो ॼाणंदो आहियां। राजा शाल मूंखे तुंहिंजे अॻियां खणी आयो आहे ऐं मुंहिंजो साह कढणु घुरे थो। उन जे हथां मूंखे जल्दी छॾा। इहा ॾाढी शर्म जी ॻाल्हि आहे जो मां तो जहिड़ो त्रिभुवन पतीअ जो पुटु पाहे पोइ बि एतिरो दुख पायां। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु माया रूपी वासुदेव अहिड़ी तरह विर्लाप करे रहियो हो, तंहिं वक़्तु शाल ललकारे श्याम सुंदर खे चयो त ॾिस, मां तुंहिंजे रूबरू वासुदेव खे जले आंदो आहे। हाणे उनखे मारियां थो। तोखे बल हुजे त छॾा। ईअं चई राजा शाल माया रूपी वासुदेव जो सर तरार सां वॾे बर्छीअ जी नोक ते खणी चाढ़ियो ऐं सभिनी माण्हुनि खे ॾेखारे चवणु लॻो, ए श्री कृष्ण, तो ॾिठो त जीअं मूं तुंहिंजे पीउ खे मारियो आहे, तीअं सभिनी यदुवंशियुनि खे मारे समंदर में विझंदसि। इहो हाल ॾिसी श्याम सुंदर हिकिड़ी साथ मूर्छा थी पियो। वरी उन ध्यानु धरे ॾिठो त मालूम कयाई त ही माया रूपी वासुदेव हो। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा, जंहिं वक़्तु माया रूपी कासिद अची देवकीअ जो नियापो चयो ऐं शाल माया रूपी वासुदेव जो सर वॾे बाले जी नोक ते टंगियो, तंहिं वक़्तु जो लक्ष्मीपतीअ खे कुझु संसो करणो पियो। तंहिं लाइ ईअं न सम्झो त जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जे नाले वठण सां उटलंदो ब्रह्म ऐं संसो लहणु घुरिजे, तंहिं जे बरख़िलाफ़ छो थियो। तंहिं लाइ रखेश्वरनि ऐं ज्ञानियुनि जो इहो चवणु आहे त बेअंत भॻवान जे कमनि में संसा उथारण सा आहे मूर्खताई। माखन प्रभु, भॻवान खे कॾहिं बि भ्रम कोन्हे ऐं तूं मन में ईअं ॼाण त इहा फ़क़ति उन जी लीला आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जॾहिं श्याम सुंदर सम्झियो त शाल माया रूपी वासुदेव जो सर वढियो आहे, तॾहिं पंहिंजो पंजजन्य शंख वॼाए ऐं पंहिंजो रथ उन जे पुठियां डोराहे हिकिड़ी तरार सां राजा शाल जो विमाण 100 टुकड़ा करे समंदर में किराए विधो। तंहिं वक़्तु शाल विमाण तां टुपी हिकिड़ी तरार वासुदेव नंदन ते हलाही, पर दैत संगारण पंहिंजी गदा सां उन जी गदा बणी पंहिंजी तरार जो वार कयो। पर शाल खे बि अहिड़ो बल हो जंहिं सां श्री कृष्ण माखन प्रभुअ जी गदा हिकु खन में टोरे छॾियाई। जॾहिं अहिड़ी तरह राजा शाल कुझु देरि ताईं द्वारिका नाथ सां तरार युद्ध कंदो रहियो ऐं जॾहिं उन जो मृत्यु अची पहुतो, तॾहिं बिंद्राबन बिहारी यकदम तीरनि सां संदसि हथ जिन में हथियार हुअसि से काटे सुदर्शन चक्र हणी अहिड़ी तरह उन जो सर वॾे वरितो जहिड़ी तरह इंद्र बर्तरासुर दैत खे मारियो हो। राजा शाल जे दर मां हिकिड़ी जोत निकिरे श्री कृष्ण वेंकटनाथ जे मुख में समाइजी वई ऐं देवताउनि राजा शाल खे मरंदो ॾिसी ख़ुशीअ जा नगारा वॼाया ऐं जय जयकार जी गूंज चोतरफ़ सॼे ब्रह्मांड में गूंजी वेही ऐं सभई देवताऊं श्री श्याम सुंदर ते फूल वसाइण लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 77 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।